बोर्ड मां बग़ैर पैसनि जे A1 ग्रेड केरु वठी ॾेखारे अॼु मूंखे हिकिड़ो बि को माइट अची चवे त साईं मुंहिंजे ॿार महिनत सां A1 ग्रेड वरितो आहे त जेका चोरी सज़ा मुंहिंजी सज़ा। साईं इहे हिननि जी माफ़िया में इहे माण्हू आहिनि जेके ग्राहक ॻोल्हींदा वतंदा आहिनि, क्लर्क, पट्टे वाला, माली। पीरज़ादो साहब त बाक़ाइदे चए थो त मां त डिपार्टमेंट जो सेक्रेटरी पंहिंजी मर्ज़ी सां बदिली कराए सघां थो, मिनिस्टर खां मिनिस्ट्री खसाए सघां थो, तूं चेयरमैन कहिड़ी ॻाल्हि। ऐं मूंखे इहो चयो अथई तव्हां अची ॾेखारियो मूंखे बोर्ड में। मूंखे खोड़ दफ़ा चयो साईं तव्हां पाण गॾु अकेला था वञो बोर्ड ऑफिस, ऐं तव्हां पाण सां गॾु हथियारबंद खणो न त तव्हांखे ख़बर आहे अॼुकल्ह गोली 50 रुपए जी थी मिले। ऐं ही सभु अणपढ़ियल आहिनि। तव्हां हिननि जी हिकिड़ी जनरल टेस्ट करायो, जेके बि यूनियन में वेठा आहिनि, को जुमिलो अंग्रेज़ी में हिकिड़ो लिखी ॾेखारनि, माना लठ ऐं उन्हनि जे हथ में हूंदी आहे सदाईं। इहे हिकु औरत जे बारे में चवनि था त उनजी पघार बंदि आहे। हिकु औरत 1 साल खां ड्यूटी ते कान आई आहे, उहा कराची में रहे थी, हिते उनजी का बि अटेंडेंस कान्हे का। उनखे छो उनजो एतिरो टाइम पघार हलंदी रही, जॾहिं त इहो जेको असांजो चेयरमैन आहे यूनियन जो, त उहो पाण उनखे पघार पहुचाईंदा रहिया। ऐं हाणे उहो जॾहिं उनजी पघार बंदि कई आहे, सिर्फ़ु असां जेका बुराई हिते सिस्टम में मौजूदु आहे जेकॾहिं असां उनखे एलिमिनेट थोरो बि न करे सघियासीं त पोइ असांजी नौकिरी करणु फज़ूल आहे।